सीनियर सहाफ़ी अरशद शरीफ जो पिम्स अस्पताल में पोस्टमार्टम मुकम्मल। मेडिकल बोर्ड जी सिफारिश ते मढ़ जो एक्सरे ऐं सिटी स्कैन भी कयो वियो। पिम्स अस्पताल जे 8 रुकनी मेडिकल बोर्ड अरशद शरीफ जो पोस्टमार्टम कयो। पोस्टमार्टम बाद अरशद शरीफ जो मढ़ कायदे आज़म अस्पताल मुंतकिल। इस शख्स ने इमरान खान को बताया कि ये चीज होने वाली है। इमरान खान ने कहा कि जी मुझे पता था कि जी अरशद शरीफ पर, मरहूम पर जो है उनकी जान खतरे में है। तो इमरान खान साहब, अगर आपको पता था कि उनकी जान खतरे में है तो आपने खैबर पख्तूनख्वा में भी आपकी हुकूमत थी, पंजाब में भी आपकी हुकूमत थी, तो आपने उनको वहां पे सिक्योरिटी क्यों नहीं प्रोवाइड की? जब आपको पता है कि 2 सूबों में आपकी हुकूमत है। आप खुद भी कहते रहे 10 दफा कि मेरी जान को भी खतरा है, और आप पंजाब की पुलिस को भी अपनी सिक्योरिटी के लिए इस्तेमाल कर रहे हो, आप खैबर पख्तूनख्वा की पुलिस को भी अपनी सिक्योरिटी के लिए इस्तेमाल कर रहे हो। इमरान की ख़बर हुई अरशद शरीफ ते हमलो थियण वारो आहे। ॿुधाए त कंहिं खेसि इत्तला ॾिनो। जान खे ख़तरो हुअण बावजूद इमरान खान अरशद शरीफ खे पॾे वञण जो छो चयो? इतलात खाते ट्रांसपोर्ट खाते जे सूबाई वज़ीर शर्जील नामे में चयो आहे त ॿिनि सूबनि में हुकूमत हुअण बावजूद इमरान खान अरशद शरीफ खे तहफ़ुज़ फ़राहम छो न कयो? इमरान खान अरशद शरीफ जे मौत ते सियासत करे रहियो आहे। मुल्क में अनारकी ऐं विगोड़ पैदा करणु चाहे थो। सिंध जो अवाम इमरान जे दगाबाज़नि खे चङी रीति सम्झी वियो आहे। इमरान खान रुगो इक़्तिदार लाइ जिहाद करे रहियो आहे। जंहिं क़ौम में इंसाफ़ न हुजे उहा तबाह थी वेंदी आहे। जानवरनि जे मुआशरे में इंसाफ़ न हूंदो आहे। ताक़तवर जो कानून हलंदो आहे। PTI चेयरमैन इमरान खान सियालकोट में वकीलनि जे कानूनवेशन खे ख़िताब कंदे चयो आहे त इंसाफ़ इंसानी मुआशरे में हूंदो आहे जिते कमज़ोर ऐं ताक़तवर बराबरि हूंदा आहिनि। मुल्क में इंसाफ़ न हुजण सबबि असां दुनिया खां पोइते रहिजी विया आहियूं। इमरान खान लॉन्ग मार्च न पर लाहौर का इस्लामाबाद शॉर्ट मार्च ऐलान कयो आहे। इमरान खान पीपल्स पार्टी जियां कराची का इस्लामाबाद मार्च करे ॾेखारे। वफ़ाक़ी वज़ीर शेर मां चयो आहे त मूं तरीक़े इंसाफ़ खे चैलेंज कयो हो। पीपल्स पार्टी जहिड़ो मार्च नथा करे सघनि। इमरान जो शॉर्ट मार्च GT रोड तां थी GT रोड ते ई ख़त्म थी वेंदो। माण्हू इमरान खान जे दफ़ेड़ वारी सियासत जो हिसो नथा बणजण चाहिनि। अरशद शरीफ जे क़त्ल जे हवाले कीनिया पुलिस जो यूटर्न। कीनिया पुलिस जो चवणु आहे त रोकण जी कोशिश दौरान पहिरीं गाॾीअ मां JUSU ऑफिसर्स ते फायरिंग कई वई। गोली लॻण सबबि हिकु अहलकार ज़ख़्मी थियो। जवाबी फायरिंग दौरान हिकु गोली अरशद शरीफ खे मथे में लॻी। कीनिया मीडिया रिपोर्ट्स मूजिबि अरशद शरीफ ऐं खुरम अहमद वाक़े वारे ॾींहुं एंटरटेनमेंट क्लब में गुज़ारियो जिते मशहूरु शूटिंग रेंज पिणु हुई जिते अक्सर पाकिस्तानी शौक़ सां ईंदा वेंदा आहिनि। सहाफ़ी अरशद शरीफ जे क़त्ल जी जांच लाइ घरू खाते पारां जुड़ियल टीम में तब्दीली। जांच टीम 3 मेंबरनि मां घटि करे 2 रुकनी करे वरिती। घरू खाते मूजिबि नई जांच टीम FIA ऐं IBA जे सीनियर ऑफिसरनि ते बदल हूंदी। वफ़ाक़ी वज़ीर आरस नावला चयो आहे जांच टीम फौरी तौर कीनिया रवानो थी रही आहे। हक़ीक़तनि खां अवाम खे आगाह कयो वेंदो। कराची में शिकारपुर वासी बोर्ड मुतासिर 12 ॾींहं जिनसी ज़्यादती वारे मामले जा वधीक इंकशाफ। डिफेंस मां गिरफ़्तार कयल मुख्य जाबदार सांगड़ वासी ऑनलाइन टैक्सी ड्राइवर निकितो। जाबदार बाड़ी खे अगवा करण बाद डिफेंस में हलंदड़ गाॾी में 40 मिंटनि ताईं ऐं दो दरिया वटि इज्तिमाही जिनसी ज़्यादती जो निशानो बणायो। गिरफ़्तार जाबदार ख़ालिद लुंड ढंढ अलायर खां कराची मुंतकिल। एडिशनल IG कराची जावेद आलम ओढो चयो आहे त जाबदार ख़ालिद लुंड ऐं ग़ुलाम रसूल हिक ई घर में गॾु रहंदा हुआ। जाबदारनि ॾोहो जो एतराफ़ कयो आहे। संदन DNA बि टेस्ट करायो वेंदो। पुलिस CCTV कैमराउनि जी मदद सां 3 ॾींहनि अंदरि जवाबदारनि जो पतो लॻाए खेनि गिरफ़्तार कयो।
सिंध हाई कोर्ट के चीफ जस्टिस जस्टिस अहमद अली शेख लिफ्टन में बोर्ड मुतासिर बाड़ीअ सां ज्यादती जो नोटिस वठी छॾियो। DIG साउथ ऐं SSP साउथ सुभाणे अदालत में तलब वाक़े की तफ़सीली रिपोर्ट पेश करण जो हुकुम। सिंध हाई कोर्ट के रजिस्ट्रार चयो आहे चीफ जस्टिस अखबारनि में छपियल ख़बर ते वाक़े जो नोटिस वरितो। पोलियो खिलाफ़ जंग में रुधल पोलियो टीम जे हर कारकुन जे हौसले ऐं जज़्बे खे सलाम पेश करियूं था। बुज़दिलाणियूं कार्रवाइयूं पुलिस ऐं दहशतगर्दी ख़िलाफ़ पाकिस्तान जे अज़्म खे रोके नथियूं सघनि। पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी बलोचिस्तान जे शहर पशीन में पोलियो टीम ते हमले जी मज़म्मत ऐं वारसनि सां अफ़सोस ऐं हमदर्दी जो इज़हार कंदे चयो आहे त वाक़िए में मुलविस जाबदारनि खे जल्द गिरफ़्तार करे सख़्त सज़ा ॾिनी वेंदी। PTI चेयरमैन इमरान खान चमेखा लॉक मार्च शुरू कर ऐलान करे छॾियो। ऐवानी वज़ीर आला पंजाबी मीडिया सां ॻाल्हाईंदे इमरान खान चयो आहे लेबोरेटरी चौक खां सदन लॉक मार्च सुबुह जो 11 वॻे शुरू थींदो। लॉक मार्च काफ़िले जी GT रोड तां माण्हुनि खे गॾु खणी इस्लामाबाद पहुचंदो। इमरान खान मौजूदु मई में संदन पुरअमन एहतजाज ते तशद्दुद कयो वियो। मुल्क जा सभु दोहारी केस माफ़ कराइण शुरू थी विया आहिनि। नेब में तरमीम करे पंहिंजा केस ख़तमु करायूं। ही मार्च न फरजाद आहे। मार्च फ़ैसिलो कंदो त पाकिस्तान खे कहिड़े पासे वञिणो आहे। वफ़ाक़ी वज़ीर शाहज़ियादा मरी चयो त इमरान नियाज़ी खे वधीक चोरियूं पकड़जण जो डपु आहे। सिंध में आसिफ अली ज़रदारी जे GRN इलेक्शन में इमरान खान खे पंहिंजी औकात यादि ॾियारी। मुल्तान में बि इमरान खान खे बदतरीन शिकस्त मिली। नियाज़ी साहब बरसात ऐं ॿोॾि मुतासिरनि में 14 अरब रुपया विरहाए पोइ मार्च कयो। नेत्रा बिजली नव पैसा फी यूनिट मांगी करण जी मंज़ूरी ॾिनी। वापीदारनि ते $1 अरब 10 करोड़ डॉलर्स जो भार पवंदो। नेत्रा अथॉरिटी जे सेप्टेम्बर जी FCA दरख़्वास्त ते ॿुधणी मुकमल। नेत्रा चेयरमैन जो चवणु आहे त ॿारनि जी क़ीमतनि में वाध सबबि इज़ाफ़ो करणु मजबूरी आहे। ईंदड़ महीने बिजली सस्ती थियण जो इम्कान आहे। बलोचिस्तान जे इलाइक़े डेरा मुराद जमाली में हथियारबंदनि जो ॾाढर थाणे ते हैंड ग्रेनेड सां हमलो। हिकु पुलिस अहलकार शहीद अहलकार जी सुञाणप सदाम हुसैन सोलंकी जे नाले सां कई वई। पुलिस पारां जाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ इलाइक़े जी नाकाबंदी। टंडे मोहम्मद खानवी जो इंसानियत खे लॼाईंदड़ वाक़ियो ॻोठ कमाल खान रिश्तेदारी जवाबदारनि तासी ॾावल ॿारड़े खे वण में टंगी क़तल करे छॾियो। इतला ते अची पुलिस लाश तहवील में वठी अस्पताल मुंतक़िल करे छॾियो। ऐं रूस यूक्रेन ते एटमी ऐं डर्टी बम इस्तेमाल करण जी तयारी करे रहियो आहे। मॉस्को ग़लती कई त नतीजनि खां फरार न थी सघिबो। अमेरिकी सदर जो बाइडन रूस खे ख़बरदार कंदे चयो आहे त रूस पंहिंजी सरज़मीन ते डर्टी बम इस्तेमाल करे यूक्रेन में एटमी कार्रवाई लाइ जवाज़ पैदा करणु चाहे थो। जेकॾहिं रूस एटमी हथियार इस्तेमाल कया त वॾी ग़लती कंदो।